हाँ हाँ असांजो जेको अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे असांजो वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स। हाणे हिन टॉपिक खां पहिरां जेको असांजो टॉपिक हुयो उहो हुयो असांजो मैट्रिक्स ते, जंहिंमें असां मैट्रिक्स जी जेका एडिशन पढ़ीसीं, सबट्रैक्शन पढ़ीसीं ऐं ॿिया जेके असांजा फंक्शन थींदा आहिनि मैट्रिक्स जे अंदरि उहे पढ़ियासीं। त हाणे असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स। त हाणे इहे वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स छा थींदियूं आहिनि दोस्तो, अचो ॾिसूं। त हाणे वर्टिकली ऑपोज़िट एंगल, ठीकु आहे दोस्तो, वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स। हाणे वर्टिकली ऑपोज़िट एंगल खे सम्झण खां पहिरां असां छा सम्झंदासीं, इहा जेका असांजी एंगल आहे, त माना वर्टिकली ऑपोज़िट एंगल खे सम्झण खां पहिरां असां छा सम्झंदासीं, एंगल छा थींदी आहे। ठीकु आहे दोस्तो। त हाणे मसलन मां चवां हिकिड़ी मुंहिंजी छा असांजी हिकिड़ी जेको आहे सो लाइन आहे, इहा ठीकु आहे दोस्तो, हिकिड़ी मुंहिंजी लाइन आहे, रे आहे, ठीकु आहे दोस्तो। त हाणे मसलन हीअ मुंहिंजी हिकिड़ी लाइन आहे, ठीकु आहे, हीअ माना जेका मुंहिंजी पेन आहे, त हिन खे छा सपोज़ कयो हीअ मुंहिंजी पेन जेका आहे असांजी लाइन आहे। हाणे इहा जेका लाइन आहे इहा छा थी करे, रोटेट थी करे, ठीकु आहे दोस्तो। त माना जीअं मसलन जूं घड़ियाल जी जेके सुयूं जीअं रोटेट कंदियूं आहिनि, त हीअ मसलन जेका मुंहिंजी पेन आहे हिते हीअं छा आहे असांजी लाइन आहे। त हाणे इहा छा थी करे, हीअं रोटेट थी करे, माना इहा जेका लाइन आहे मुंहिंजी छा कयो, रोटेट कयो, माना हीअ जेका लाइन आहे, ठीकु आहे दोस्तो, हीअ जेका लाइन आहे इहा रोटेट करे अचे थी, हिते थी अचे, ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिन लाइन छा कयो, रोटेट कयो। हाणे ॾिसो दोस्तो, हिन लाइन रोटेट करे हेसि ताईं आई, त हाणे इहो जेको लाइन छा कयो आहे, रोटेट कयो आहे न, इहो जेको लाइन डिस्टेंस कवर कयो आहे न, त जेको डिस्टेंस कवर कयो अथई इन खे असां छा नालो ॾींदासीं, एंगल जो नालो ॾींदासीं, ठीकु आहे दोस्तो। त माना लाइन जेको डिस्टेंस माना रोटेट कयो आहे, जेको लाइन जेको असांजो रोटेट कयो आहे, हितां खां हेॾे जेको रोटेट कयो अथई इन खे असां छा जो नालो ॾींदासीं, एंगल जो नालो ॾींदासीं, ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिते जेके ॿई लाइन्स पाण में मिलनि थियूं, त इन खे मां छा जो नालो ॾींदुमि, वर्टेक्स जो नालो ॾींदुमि, ठीकु आहे दोस्तो। माना हीअ जेका पॉइंट आहे इन खे मां छा जो नालो ॾींदुमि, वर्टेक्स जो नालो ॾींदुमि, ऐं हीअ जेका असांजी आहे इन खे मां छा जो नालो ॾींदुमि, आर्म, ठीकु आहे दोस्तो। माना हीअ जेका असांजी पॉइंट थी वई असांजी वर्टेक्स थी वई, ऐं हीअ जेका असांजी थी वई असांजी छा थी वई, आर्म थी वई, ठीकु आहे दोस्तो। त हाणे असां जेको आहे सो माना एंगल सम्झी वियासीं। हाणे एंगल खां पोइ जेको असां ईंदासीं उहो ईंदासीं असां वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स ईंदासीं, ठीकु आहे दोस्तो। त हाणे छा हुजनि दोस्तो, के असांजूं ॿ लाइन हुजनि, ठीकु आहे दोस्तो, के बि असांजूं छा हुजनि, ॿ लाइन्स हुजनि, उहे छा कनि, हिक ॿिए खे माना कट कनि। मसलन अचो ॾिसूं, त हिकिड़ी लाइन दोस्तो असांजी हीअ आहे, ठीकु आहे दोस्तो, माना हिकिड़ी लाइन असांजी हीअ थी वई, ऐं ॿी लाइन असांजी छा थी वई, हीअ थी वई, ठीकु आहे दोस्तो। माना हिकिड़ी लाइन असांजी हीअ थी वई, ॿी लाइन छा थी असांजी, माना दोस्तो हिकिड़ी लाइन हीअ थी वई असांजी, ॿी लाइन असांजी हीअ थी वई, ठीकु आहे दोस्तो। हाणे इहे ॿई जेके असांजूं लाइन्स आहिनि, ॿई जेके असांजा रेज़ आहिनि दोस्तो, ॿई ॾिसो किथे था कट कनि असांजो, ओ हिते लाज़मी छा था कनि असांजो, ॿई हिन जॻह ते छा था कनि असांजो, कट था कनि, ठीकु आहे। त हाणे हीअ जेका दोस्तो जॻह आहे, त इन जॻह खे असां छा चवंदा आहियूं, वर्टेक्स चवंदासीं। हाणे इहा जेका असांजी जॻह आहे, त इन जॻह खे असां छा चवंदा आहियूं दोस्तो, वर्टेक्स चवंदासीं। माना जिथे ॿई लाइन्स हिक ॿिए दोस्त खे कट कंदियूं, त इन जॻह खे मां छा चवंदुमि दोस्तो, वर्टेक्स चवंदुमि, ठीकु आहे दोस्तो। हाणे दोस्तो तव्हांखे ख़बर आहे जॾहिं ॿ लाइन्स हिक ॿिए खे छा कनि, कट कनि, त उते छा ठहंदियूं आहिनि असांजूं, एंगल्स ठहंदियूं आहिनि। त उन साॻे प्रोसेस खे फॉलो कंदे, त हाणे दोस्तो हे जेके ॿ लाइन्स आहिनि, मसलन हिन जो नालो छा असांजो एल आहे, ऐं हिन जो नालो छा दोस्तो, एम आहे। त हे एल लाइन ऐं एम लाइन हिन ॿिन्ही खे पाण खे छा कयो आहे, हिन जॻह ते छा कयो अथनि, कट कयो अथनि, लाज़मी आहे। हाणे जॾहिं इन ॿिन्ही खे पाण खे हिक ॿिए छा कयो आहे, कट कयो आहे, त छा ठहंदियूं असांजूं, एंगल्स ठहंदियूं। त हाणे दोस्तो हिकिड़ी एंगल असांजी हिते ठहंदी, हिकिड़ी एंगल असांजी हिते ठहंदी, ॿी एंगल हिते ठहंदी, ऐं टी एंगल चौथी एंगल असांजी हिते ठहंदी, ठीकु आहे दोस्तो। त वरी मां रिपीट थो कयां, त जॾहिं जेको आहे सो लाइन्स पाण खे छा कंदियूं, कट कंदियूं, जॾहिं लाइन्स पाण खे छा कंदियूं आहिनि, कट कंदियूं आहिनि, त उते असांजूं छा ठहंदियूं आहिनि, एंगल्स ठहंदियूं आहिनि। त अहिड़े तरीक़े सां ई त हिननि जेके लाइन्स आहिनि असांजो हिक ॿिए खे हिन जॻह ते छा कयो आहे, कट कयो आहे। हाणे हिन ॿिन्ही हिक ॿिए खे कट कयो आहे, त उते असांजूं छा ठहंदियूं, एंगल्स ठहंदियूं। हाणे उहे जेके असां एंगल्स ठहंदियूं आहिनि उहे असांजे हे आहिनि। त मसलन मां हिन खे एंगल 1 जो नालो थो ॾियां, हिन खे एंगल 2, हिन खे एंगल छा जो नालो 3, ऐं हिन खे एंगल 4, ठीकु आहे दोस्तो। त हाणे इन जेके एंगल्स हुयूं इन खे मां जेको आहे सो नाला ॾेई आयुमि, जेको आहे सो एंगल 1, एंगल 2, एंगल 3 ऐं एंगल 4। त हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स इन मां कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिते छा असांजो वर्टिकली, त हाणे हिते ॾिसो छा वर्टिकली दोस्तो, त हाणे इहो छा मां आहे असांजो वर्टेक्स, माना जेको आहे सो वर्टेक्स आहे न वर्टिकली में वरितलु आहे, ठीकु आहे दोस्तो। माना वर्टिकली ऑपोज़िट, हाणे हिते ॾिसो दोस्तो हे वर्टेक्स आहे,
ठीक है दोस्तों। हाँ हे जो मुझे आहे पॉइंट आहे ये अच्छा है मुझी वर्टेक्स आहे, ठीक है दोस्तों। हाँ मसलन ये एंगल असां खणूं था, ठीक है दोस्तों, एंगल मां 1 खयम, एंगल 1 खयम तो हाँ इन जे ऑपोजिट में जेका एंगल होंगी असांजी छा माना एंगल 1 जेका है मुझी एंगल 1 आहे इन जे ऑपोजिट में एंगल माना एंगल 1 आहे इन जो वर्टेक्स आहे इन वर्टेक्स जे ऑपोजिट में माना एंगल 1 आहे एंगल 1 जो वर्टेक्स आहे, ठीक है दोस्तों। हाँ इन वर्टेक्स जे ऑपोजिट में जेका एंगल आहे उहा चवंदा आहियूं असां एंगल 1 ऐं एंगल 2 छा आहिनि पाण में वर्टिकली ऑपोजिट एंगल माना एंगल 1 ऐं एंगल 3 पाण में छा आहिनि वर्टिकली ऑपोजिट आहिनि, ठीक आहे दोस्तों। छाकाणि त इन जो ॾिसो ॿिन्ही जो छा आहे एंगल 1 ऐं एंगल 3 जो जो वर्टेक्स आहे उहो छा आहे कॉमन आहे ऐं इहे ॿई छा आहिनि हिक ॿिए जे ऑपोजिट में आहिनि माना एंगल 1 जी जेका ऑपोजिट एंगल थींदी एंगल 3 थींदी, छाकाणि त वर्टेक्स जे ऑपोजिट में जेका एंगल हूंदी उहा छा थींदी असांजी ऑपोजिट एंगल थींदी आहे, ठीक आहे दोस्तों। त हाणे एंगल 2 आहे, हाँ एंगल 2 जी जेका आहे वर्टिकली ऑपोजिट एंगल कहिड़ी थींदी त हाणे जेका एंगल 2 आहे हाणे इन जो जेको असांजो वर्टेक्स आहे साॻियो ई आहे त हाणे हिन वर्टेक्स जे ऑपोजिट में जेका एंगल आहे माना एंगल 2 जो जेको वर्टेक्स आहे उन जे ऑपोजिट में एंगल कहिड़ी आहे असांजी एंगल 4 आहे। त एंगल 2 जी जेका असांजी एंगल 2 जी जेका वर्टिकली ऑपोजिट एंगल आहे उहा असांजी एंगल 4 आहे, ठीक आहे दोस्तों। माना वर्टेक्स जे ऑपोजिट में जंहिं बि एंगल जी जेका एंगल आहे उहा उन छा आहे असांजी ऑपोजिट एंगल आहे, ठीक आहे दोस्तों। त हाणे एंगल 1 ऐं एंगल 3 जेको आहे त पाण में छा आहिनि वर्टिकली ऑपोजिट एंगल्स आहिनि ऐं एंगल 2 ऐं एंगल 3 न असां एंगल 2 ऐं एंगल 4 छा आहिनि ॿई पाण में वर्टिकली ऑपोजिट एंगल। हाणे इन खे वर्टिकली असां इन करे था चऊं छाकाणि त इन जो जेको वर्टेक्स आहे न वर्टेक्स सभिनी जो त कॉमन आहे पर इन जे ऑपोजिट माना ऑपोजिट हुअण जे करे इनखे असां वर्टिकली ऑपोजिट एंगल जो नालो था ॾियूं, ठीक आहे दोस्तों। त उमेद आहे त हे प्रॉब्लम हे जेका असांजी आहे माना वर्टिकली ऑपोजिट एंगल अव्हांखे सम्झ में अची वई हूंदी।